दादू में ख्वाजा सरा हमज़ा सनम फ़कीर जो 49 सालगिरह वॾे धाम धूम सां दादू शहर जे सूरजाबाद पाड़े में मल्हाई वई। तक़रीब में मेहमान ख़ास दादू प्रेस क्लब सदर साबिर भंड, साफ़ी सरवर जलाल सोलंकी, एज़ाज़ी मेहमान इतिहाद सदर मक़सूद मेमण जब्बार मेमण खे सिंध जे सक़ाफ़त अजरक ऐं गुलनि जा हार पाराए हारनि सां नवाज़ियो वियो। सालगिरह जी रथियल तक़रीब में दादू नवाबशाह हैदराबाद लाड़काणू जामशोरो मेड़ पेशावर ऐं ॿियनि शहरनि जे ख्वाजा सराहनि शिरकत कई। तक़रीब में दादू शहर जे रवासिन पिण वॾे अंग में शिरकत कई। मेहमान चयो त ही ख्वाजा सर असांजे माशरे जो अहम हिस्सो आहिनि, खेनि बराबरी जो हक़ मिलणु घुरिजे जीअं ही पंहिंजे ज़िंदगी परसकून तरीक़े सां गुज़ारे सघनि। हिननि वधीक चयो त आइन मूजिबि खदड़नि फ़क़ीरनि खे मिलियल आज़ादी अहम आहे। ही तबिको सिर्फ़ इज़त ऐं बराबरी चाहे थी। ही पंहिंजा दर्द सूर विसारे ॿियनि खे ख़ुशी मुहैया कनि था। जॾहिं त सालगिरह जो केक काटियो वियो, मेहंदी जी रस्म बि अदा कई वई। रेशमा, फिरदौस, आलिया पठान, अरुम, सनम, सजिनी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ धुननि ते रुक़्स करे तक़रीब में शरीक माण्हुनि खे झुमाए छॾियो। तक़रीब राति 3 वॻे ताईं महफ़िल जारी रही। ख्वाजा सराहनि हमज़ा सनम फ़क़ीर खे वॻनि ऐं नोटनि जा हार ऐं रोक रक़म जे तोहफ़नि सां नवाज़ियो।